हालामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर एजाज अली बुघियो मूजिब सॼे मुल्क जियां भिटशा में इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी गुड्डू पावर हाउस जे निजकारी ऐं महांगाई ख़िलाफ़ वापडा ऑफिस भिटशा खां अलाह वारे चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें यूनियन चेयरमैन महरम अली ख़ासख़ैली, जनरल सेक्रेटरी मोहम्मद इस्माइल मीरजत, ज्वाइंट सेक्रेटरी ख़ादिम हुसैन थईम, सफ़र खोसो, इरफान खोसो ऐं ॿियनि सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वापडा क़ौमी इदारो आहे, सरकार ॿुधायो आहे त निजकारी में तब्दील था कयूं, जंहिं करे असां एहतजाज करे रहिया आहियूं। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त बिजली जो यूनिट सस्तो कयो वञे, लोड शेडिंग ख़तमु कई वञे, अटे समेत आम वाहिपे जी शयुनि जा अघ लाथा वञनि ऐं क़ौमी इदारो प्राइवेट न कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।